नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेवदाणी है। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। कटनीअ में निकिती सिंधी समाज जी ज़बरदस्त रैली। छत्तीसगढ़ जे दुर्ग में सिंधी समाज जे थियल अपमान ऐं सितम जे विरोध में मध्य प्रदेश जे कटनीअ में सिंधी समाज पारां हिकु ज़बरदस्त रैली कढी न्याय ॾियण जी घुर कई वई हुई। बढ़िया बढ़िया भैया। जय श्री झूलेलाल। महेश भाई की जय। रवि भाई, कमलेश भाई, जय झूलेलाल। शर्म कर यारे आ गई। मामा समझो भलो। हेड़े 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 समझो भलो बाबा, समझो भलो। हाँ भाई, मोहन जी एक क्वेश्चन मार्क चिन्ह है, प्रश्नवाचक चिन्ह है। जिनको नहीं मालूम, मैं अवगत करवाना चाहता हूं कि आज सभी सिंधी वासियों को एकजुट होकर अपनी भाषा और समाज को बचाने के लिए आज जो एकजुटता का परिचय हमारे कटनी और माधवनगर के सिंधी समाज के भाइयों ने जो दिखाया है वो एक अविस्मरणीय है। दोस्तों, सिंधु नौजवान मंडल के अभियान पर सिंधी सेंट्रल पंचायत और सिंधु सेवा समिति के नेतृत्व में तमाम बुजुर्गों की राह रख के संकल्प लिया गया कि नव भारत समूह की क्या औकात है, सिंधी समाज को आतंकवादी कर लिखना और बोलना। कटनी के इस हृदय स्तर पर मिशन चौक में नव भारत समूह के खिलाफ विशेषकर जिन उन जो भी उस दुर्ग के कांड से संबंधित हैं, मैं विशेष करे उनके लिए बोलूंगा, उनको सजा मिलना चाहिए, देशद्रोह का कानून लगना चाहिए। ये हमारी मांग है। कच्छ जी रण सरहद तां पाकिस्तानी घुसणखोर गिरफ़्तार। भारत पाकिस्तान जी सरहद ते आयल कच्छ जे रण मां घुसणखोरी करे रहियल पाकिस्तान जे सिंध प्रांत जे जुवान खे बॉर्डर सिक्योरिटी फोर्स जे जवाननि गिरफ़्तार करे हुन वटि रहियल पाकिस्तानी नाणा पिणु ज़ब्त कया हुआ। भुज मां पुलिस जे स्वांग में घुमी रहियल 2 गिरफ़्तार। भुज में घुमी रहियल हिकु कार ते डेप्यूटी कमिश्नर क्राइम ब्रांच ऑफ इंडिया लिखियल हुअण ते पुलिस हुन खे रोके जांच करण ते कार में वेठल 2 जुआन हिकु NGO जा माण्हू हुअण ते पुलिस ॿिन्ही खे कार समेत गिरफ़्तार कयो हुओ। सुपरस्टार सलमान खान रात गुजारी जेल में।
कारे हणण जे शिकार करण जे 20 साल जूने केस में सलमान खान के जोधपुर कोर्ट 5 सालन जी सज़ा ॾियण ते सलमान खान विस्पत जी रात जोधपुर सेंट्रल जेल में गुज़ारी हुई। आदिपुर पासे बाइक स्लिप थियण ते जुवान जी थी मौत। गांधीधाम तालुके जे आदिपुर पासे आयल शिणाए ॻोठ में जानवर खे बचाइण में बाइक स्लिप थी वञण ते पुठियां वेठल जुवान जी मौके ते ही मौत थी हुई। गांधीधाम में जुआ कंदे 18 जुआरी थिया अरेस्ट। गांधीधाम जे सुंदरपुरी ए कार्गो झूपड़पट्टी विस्तार में पुलिस पारां छापेमारी करे जुआ करे रहियल 18 गैम्बलरनि खे गिरफ्तार कयो वियो हुओ। भुज में खीर जी डेरिन ते प्रशासन जी तवाई। भुज में खीर जो विक्रो कंदड़ डेरिन ते ऐं फेरियुनि ते राज्य जे फूड विभाग पारां छापेमारी करे शंकास्पद खीर जा नमूना खणी करे लेबोरेटरीअ में मोकिले ॾिना हुआ। कच्छ जी बोगस दूध मंडड़ियुनि ते प्रशासन जा आशीर्वाद। कच्छ में नकली खीर लाइ त प्रशासन पारां कार्यवाही करण में आई आहे, तॾहिं ज़िले में बोगस मंडड़ियुनि ते प्रशासन कॾहिं कार्यवाही कंदो, इहो सवाल माण्हुनि में चर्चा जो मुद्दो थी रहियो आहे। कच्छ में प्राइमरी स्कूलनि जे गुणोत्सव जी थी शुरूआत। राज्य में प्राइमरी अभ्यास के सुधारण लाइ गुजरात सरकार पारां थींदड़ गुणोत्सव जो कच्छ ज़िले जी स्कूलनि लाइ शुरू कयो वियो हुओ। बोटाद जे तुरखा में जुआन ते थियो फायरिंग। गुजरात जे बोटाद पासे आयल तुरखा ॻोठ में जुआन खां 10 लखनि जी खंडणी घुरी करे हुन ते फायरिंग करण में आयो हुओ, पर जुआन बची वञण में सफल रहियो हुओ। जुआन जी हत्या ते दलित समाज ॾिनो आवेदन पत्र। भावनगर ज़िले जे धोड़ा पासे आयल टिंबी ॻोठ जे दलित जुआन जी थियल हत्या में पुलिस कार्यवाही जल्दी करण जी घुर करे दलित समाज आवेदन पत्र ॾिनो हुओ। जेल में सलमान के रखियो वियो आसाराम जे पासे में। हरण जे शिकार में जोधपुर जेल में वियल सलमान खान के बलात्कार जे केस में जेल में रहियल आसाराम जे पासे वारे बैरक में रखण में आयो हुओ। सलमान पहिरीं रात सादो भोजन ही खाधो हुओ।
सलमान खे हिकु राति वधीक रहणो पवंदो जेल में। जोधपुर जेल में रहियल सलमान खान जी ज़ामीन अर्जीअ जो चुकादो कोर्ट छंछर ते ॾियण जो ज़ाहिर करण ते सलमान खे अञा हिकु राति जेल में ही रहण जो वारो आयो आहे। सलमान जी जेल ते करोड़नि रुपयनि जा प्रोजेक्ट अटकिया। हरण जे शिकार ते सुपरस्टार सलमान खान खे जेल में वञणो पियो आहे। तॾहिं सलमान खान जी फिल्मूं सहित जा करोड़े रुपयनि जे प्रोजेक्ट खे ब्रेक लॻी वई आहे। सलमान जी सज़ा ते नापाक पाकिस्तान कयो बफ़ाट। सलमान खान खे 5 सालनि जी सज़ा थियण ते नापाक पाकिस्तान जे विदेश मंत्रीअ बफ़ाट करे चयो त सलमान लघुमती हुअण ते हुन खे सज़ा करण में आई आहे। वेटलिफ्ट में भारत खे मिलियो ॿियो गोल्ड मेडल। कॉमनवेल्थ गेम्स जी शुरूआत में ही वेटलिफ्ट गेम में भारत खे 2 मेडल मिलण खां पोइ संगीता चानूअ खे पिणु गोल्ड मेडल मिलण ते भारत जो हथ मथे रहियो आहे। व्यस्तता ते राज़ीनामो ॾिनो हुअण जो नरेश पटेल जो निवेदन। पाटीदारनि जी सभ खां वॾी संस्था कौडलधाम ट्रस्ट जे चेयरमैन नरेश पटेल पत्रकार परिषद करे पाण कम में व्यस्त हुअण ते ही त्यागपत्र ॾिनो हुअण जी ऐं कंहिं सां बि कोई विवाद न हुअण जी स्पष्टता कई आहे। भाजपा जे स्थापना ॾींहं ते राजकोट में थी पत्रकार परिषद। भाजपा जो स्थापना ॾींहुं हुअण ते प्रवक्ता भरत पंड्या राजकोट में पत्रकार परिषद करे भाजपा जा भविष्य जा प्रोग्राम छा आहिनि हुन जी ॼाण ॾिनी हुई।
वडोदरा में थियल समूह लगन कयो वर्ल्ड रिकॉर्ड। वडोदरा जे सावलीअ में विधायक पारां थियल सर्वज्ञातीय समूह लगन में 542 जी शादी थियण ते हिन समूह लगन खे वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्स में स्थान ॾियण में आयो हुओ। सूरत जे पांडेसरा में मिली अनजान न्याणीअ जी लाश। सूरत जे पांडेसरा में आश्रे 8 सालनि जी उमिरि जी हिकु अनजान न्याणीअ जी लाश मिलण ते हुन जी हत्या थी हुअण जी शंका ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। गुजरात में भाजियुनि जे अघनि में 50 सैकड़ो जी कटौती। गुजरात में हिक पासे गर्मी वधी रही आहे ऐं ॿिए पासे मार्केट में भाजियूं वधीक अचण ते अघनि में 50 सैकड़ो जेतिरी कटौती अचण ते औरतुनि में ख़ुशी छाइजी वई आहे। सूरत में पुलिस ते हुमिलो कंदड़नि जी ज़ामीन अर्ज़ी थी रद्द। सूरत जी होटल में PSI ते हुमिलो कंदड़ 4 आरोपियुनि कोर्ट में कयल ज़ामीन अर्ज़ीअ खे कोर्ट पारां ख़ारिज करण में आई हुई। भाजपा जे स्थापना ॾींहं ते निकिती बूथ यात्रा। दुनिया जी सभ खां वॾी सियासती पार्टी हुअण जो दावो कंदड़ भारतीय जनता पार्टीअ जो स्थापना ॾींहुं हुअण ते पार्टीअ पारां हर कंहिं शहर में बूथ यात्रा कढी वई हुई। बोटाद में ठही रहियल रोड में भ्रष्टाचार जो आक्षेप। बोटाद जे राणपुर में पहिरियों दफ़ो ठही रहियल 4 किलोमीटर जो रोड जो कम तकलादी हुअण ते हुन में भ्रष्टाचार थियण जो आक्षेप करे तपास करण जी घुर कई वई आहे। ॾहीं अप्रैल ते देश जा सिंधी वापार ऐं धंधा रखंदा बंद। छत्तीसगढ़ जे दुर्ग में सिंधियुनि जो थियल अपमान ऐं सिंधियुनि खे पाकिस्तानी आतंकी चवण जे विरोध में 2 अप्रैल ते देश जा सिंधी वापार बंद करे कलेक्टर खे आवेदन ॾियण जो अजमेर में सिंधी समाज पारां ज़ाहिर कयो वियो हुओ। साधारण सी दुर्घटना कार में एक्सीडेंट दुर्घटना हुई, साधारण सी दुर्घटना थी। इसमें राजेंद्र ठाकुर जो पत्रकार हैं, उन्होंने अपनी पत्रकारिता का पावर इस्तेमाल करके उन दोनों बच्चों को जरिए पुलिस प्रशासन
प्रशासन बर्बरता की हथकड़ी लगाकर पूरे शहर में उनको घुमाया, जो कि सिंधी समाज किसी भी सूरत में सहन करने की स्थिति में नहीं है। पूरे देश में, पूरे समूचे देश में सिंधी समाज इसका विरोध कर रहा है। आज सिंधु सरकार समिति अजमेर की तरफ से समूचे अजमेर के सिंधी समाज के व्यक्तियों को आह्वान किया गया है कि हम 10 तारीख, जो कि सिंधी तस्लीमी दिवस है, उस दिन जिला अधीक्षक महोदय के सामने विरोध प्रकट करके, रोष प्रकट करके हम एक ज्ञापन सौंपेंगे, जिसमें हम मांग रखेंगे कि संबंधित पत्रकार के विरुद्ध जो भी कार्रवाई होती है वो की जाए। संबंधित पुलिस अधिकारी जिसने इस कृत्य को अंजाम दिया, उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए, उनका निलंबन होना चाहिए। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी TV। जय झूलेलाल।